अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन है सिंधी कदीमी फनकार शमन अली मीराली। शमन अली मीराली केर ऐं किथां जो आहे? फनकार शमन अली मीराली के एतरी शोहरत सिंध में छो ऐं कीअं मिली? शमन अली मीराली के फनकारी जी दुनिया में कंहिं आंदो? फनकार शमन अली मीराली के कंहिं जी शायरी सजी सिंध में शोहरत ॾियारी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त पुराणे वक़्त जो मशहूर ऐं यकतारे ऐं चपड़ी जो बेताज बादशाह फनकार शमन अली मीराली। शमन अली मीराली जे वालिद जो नालो लाल बख्श मीराली हो ऐं शमन अली मीराली जो वालिद पंहिंजे वक़्त जो बेहतरीन फनकार हो। शमन अली मीराली जो जनम 1 जनवरी 1971 ईस्वी में थियो। शमन अली मीराली जो अबाणो ॻोठु शिकारपुर भरिसां नाले वारे बुज़ुर्ग ऐं शाइर ॿुढल फ़क़ीर जे दरगाह खां अटकल 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िए आहे। शमन अली मीराली जी तालीम मैट्रिक आहे। गुरबत सबबु वधीक न पढ़ी सघियो। खेनि नंढे उमिरि खां ई ॻाइण जो शौक़ु हो। शमन अली मीराली कोडी कोडी रांदि जो बेहतरीन रांदीगर हो ऐं पंहिंजे ॻोठ जो बेहतरीन रांदीगर बि साबित थियो। शमन अली मीराली शुरू में यकतारे ऐं चपड़ी ते ॻाईंदो हो। यकतारे ऐं चपड़ीअ ते काफ़ी गीत शमन अली मीराली जा रिकॉर्ड थियल आहिनि। शमन अली मीराली ॻाइण जी सिख्या पंहिंजे वालिद खां वरिती ऐं बाद में उस्ताद ग़ुलाम मंगनहार खां बाक़ाइदे फनकारी जी सिख्या वरिताई। हिन वक़्त ताईं शमन अली मीराली जा लॻभॻि 500 खां मथे गीत ऑडियो में रिकॉर्ड थी चुका आहिनि। शमन अली मीराली सिंध जे केतिरनि ई नाले वारे शाइरनि खे ॻातो, जंहिंमें शाह लतीफ़, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, ज़ख़्मी चांडियो, ग़ुलाम क़ादिर, घायल मुमताज़, मौलाई कासिर, नवाज़ शाह ऐं ॿिया बि केतिरा ई मशहूर शाइर आहिनि जिन खे शमन अली मीराली ॻातो। शमन अली मीराली खे ख़िदमत तौरु कलंदर लाल शहबाज़ ऐं लतीफ़ एवार्ड सां बि नवाज़ियो वियो। शमन अली मीराली सिंध खां अलावा सऊदी अरब, दुबई, इंडिया में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे। शमन अली मीराली जो हिकु पुटु रियाज़ अली मीराली सिंधी फनकारी जी दुनिया में ॻाईंदो आहे। हींअर बि सिंधवासी शमन अली मीराली खे वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधंदा आहिनि। शमन अली मीराली ऑडियो कैसेट, रेडियो ऐं टेप जे दौर जो मक़बूल फनकार थी गुज़रियो आहे। हींअर शमन अली मीराली कराची में रिहाइश पज़ीर आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।